सामी सदाए सोए जिनकी सूरत रही असल साईं मोहम्मद साहब नबीरा का जाना असली बिहार की दोस्त असां हक़ीक़त कॾहिं कॾहिं माण्हू तकलीफ़ ईअं चवंदा आहिनि उहा असां लहूं कोन था पर मां तकलीफ़ न पर हक़ीक़त पंहिंजी दिलि सां इहो चवंदो असां हीअ जेके अॼु मोहबतूं मिलियूं हक़ीक़त में अञा एॾो वॾो कमु न कयो आहे मुंहिंजी दोस्त अॼु जेके मोहबतूं अटकनि था या लाइफ अचीवमेंट लाइफ में अञा घणो कुझु माण्हू करणु खपे लाइफ अचीवमेंट उनखे मिलणु खपे जॾहिं हुनजी ज़िंदगी पुॼारी ते पहुचाइण वारी हुजे पोइ को वॾो कारनामो लिखणु सुठी ॻाल्हि आहे पर मां सम्झंदो आहियां को एॾो वॾो कारनामो न कयो जंहिंखे असां इहो सम्झो को मां इहो सम्झां त को मां वाकई में अचीवमेंट हासिलु कई आहे असल में हीअ ज़िंदगी आहे ॻोल्हा जो सफ़र मुर्शिद लतीफ़ चयो ॻोल्हिया भला मंज़िल ज़िंदगी में आहे ई कान अचीवमेंट जी जेकॾहिं जे पोयां तव्हां पओ था टारगेट मुक़ररु कयो था हा नंढा नंढा टारगेट हूंदा पर इहो कंहिं ते मुतमइन थी वेही वञणु त ज़िंदगी में मूं को हेॾी कमु करे छॾियो उहो न आहे ज़िंदगी ॻोल्हा जो सफ़र आहे उन सफ़र में तव्हां खां जेतिरो पुॼी सघे सूफ़ी चवंदा आहिनि त जेकॾहिं ॿियो कुझु नथा करे सघो रस्ते में जेको कंडो खणी साइड ते तव्हां करे छॾियो त इहो बि तव्हांजो वॾो कारनामो हूंदो की माण्हू खे पेर ज़ख़्मी थियण खां बची पए त बुनियादी शइ आहे त तव्हां कमु कयो कमु कंदा रहो तव्हांजे लाइ वॾे में वॾी अचीवमेंट आहे त माण्हू जूं मोहबतूं तव्हांखे मिलनि दोस्तनि जा जेके हिन स्टेजनि खां सवाबु जेके दोस्तनि जूं मोहबतूं जेके दोस्तनि जूं इज़तूं उन खां वधीक ॿी का ज़िंदगी जी हासिलात न आहे मोहबत जी ज़िंदगी हासिलात आहे उहा मोहबत जेका तव्हांखे मिली वञे उहो उन खां वधीक ॿियो कुझु न आहे त मां सम्झां थो त हीउ जेको कुझु बि दोस्तनि ॾिनो आहे हिन जे लाइ मां प्यारे दोस्त असीर इम्तियाज़ जो थोराईंदो आहियां जो हिन लाइक़ु सम्झो आहे मूंखे वॾी ख़ुशी जेका थी रही आहे उहा अॼु इहा की असां महमूद मुगल जे पासे में वेठो आहियूं इहा वॾी अचीवमेंट आहे छाकाणि त साईं महमूद मुगल जो वॾो कमु साईं जो असां कहाणियूं जॾहिं अदब में आयासीं त कहाणियूं पढ़ंदा हुआसीं साईं जो नानक बुको मूं पढ़ियो ॾाढो लॻा ऐं कहाणियूं जेके साईं कहाणी जा किताब आहे उन खे अलावा साईं खे जॾहिं मुख़्तलिफ़ टी वी प्रोग्राम में कंपेयरिंग कंदे ॾिसंदा हुआसीं त दिलि ॾाढो चवंदी त माण्हुनि सां मिलिजे पर हिकिड़ी तबियत हिजाब वारी बि रही आहे उन करे पाड़े में रहंदे बि साईं सां वेठंदा आहिनि मां साईं जे पासे में आहियां इहो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे इहो मुंहिंजे लाइ वॾो आहे मां साईं महमूद मुगल जे पासे में ॻाल्हि रही अदब जे हवाले सां पोस्टमार्टम इहो इस्लाम उन्हनि जे ॻाल्हाइण ऐं पढ़ंदड़ जो त असल में अदब ॿिनि क़िस्मनि जो आहे हिकिड़ो इहो आहे त राइटर माण्हुनि जे पोयां हाणे पॉपुलरिज़म जेके चवनि था अॼुकल्ह त तव्हां माण्हुनि में मक़बूल थियणु चाहियो था पोइ जेको आम माण्हू जी जिते सतह आहे जेका ज़िंदगी सतह आहे जेका ज़हनी सोच आहे ओड़ो अदब तख़लीक़ कयो माण्हुनि खे तव्हां वणंदो ॿियो हिकिड़ो तव्हां पंहिंजा पढ़ंदड़ पाण पैदा कयो लतीफ़ जॾहिं लिखियो त हुन इहो न सोचियो त मुंहिंजा पढ़ंदड़ कहिड़ा पर हुन वटि हिकिड़ी फिक्री सोच उहो अदब जेको फिक्री अदब आहे अॼु 300 साल गुज़रिया आहिनि पर लतीफ़ खे पढ़ण मिले पियो थो छाकाणि त हू शोहरत जे पोयां हू पॉपुलरिज़म जे पोयां या इन ॻाल्हि जे पोयां हुन यूनियन में पंहिंजी क़ौम खे पंहिंजे माण्हुनि खे कुझु ॾियणो हुन पंहिंजे दौर खे सुञातो पंहिंजी क़ौम खे सुञातो ऐं माण्हुनि जा जेको आहे त उन्हनि खे कुझु ॾियणु चाहियो त ईअं ई लेखक पाण इहो तइ करे त हुन वटि जेकॾहिं को फिक्री धारा फिक्र खां सवाइ जेकॾहिं तव्हां वटि का फिक्री टारगेट न आहे तव्हां वटि को फिक्र न आहे पोइ उहो तसवुफ़ हुजे उहो मज़हब हुजे उहो सोशलिज़म हुजे उहो सेक्युलरिज़म हुजे उहो जेको नेशनलिज़म हुजे पर को न को तव्हां वटि फिक्र हुजे फिक्री धारा हुजे उहो तव्हां टारगेट हुजे उन फिक्री धारा जे अंदरि नज़रियाती अदब पर हिकु नज़रियाती अदब थिए थो नारेबाज़ी वारो जंहिंमें रुॻो जज़्बात जेको उहो न उहो जेको अदब जेको तव्हांजो
के फिक्र ऐं नज़रे सां लॻा पिया ॾिजे पर उहो जीअं लतीफ़ साईं चयो त वखत थो वाहे जो पए पढ़णो न थिए पर उहो अदब अहिड़ी शइ तव्हां तख़लीक़ कयो ॿियो तव्हांजे ज़मान ऐं मकान खां मथां अची वञो त उन वजह सां हर जीनियस लेखक पंहिंजा पढ़ंदड़ पाण पैदा कंदो आहे।